कौमी कारकुननि खे जश्न ॾियां कौमी सलाम पेश थो करां जिन सॼी सिंध जे आवाज़ सां आवाज़ मिलायो आहे ऐं हीअ तहरीक जेका हिक ई वक़्त ते सिराणी में बि एहतजाज थिए थो ऐं केती बंदर में बि एहतजाज थिए थो त ओबावड़े में ॾहरकी में बि एहतजाज थिए थो तव्हां यकीन करो इहा सिंध जे सियासी मेच्योरिटी ऐं साबित क़दमी ऐं सियासी माथाड़ खे खणण जो वॾे में वॾो मिसाल आहे ऐं आउं सम्झां थो त सिंध साईं जिम्स जे उन ॻाल्हि ते पंहिंजे रूह सां अमल करणु शुरू कयो आहे साईं जेको चवंदो हो त असांखे पंहिंजो मक़सदु ऐं मंज़िल पार्टियुनि खां वधीक मुक़दस ऐं अज़ीम आहिनि ऐं सिंध एक्शन कमेटी वारी जदोजहद हुजे या वॉइस फॉर मिसिंग पर्सन वारी जदोजहद हुजे उन में जंहिं मेच्योरिटीअ सां जंहिं संजीदगी ऐं सिंसियरिटीअ सां सिंध जे क़ौमी कारकुननि शाइरनि अदीबनि दानिशवरनि निभायो आहे उहे जसलाइणनि असांखे हर रोज़ ईअं महसूसु थींदो आहे त मकल गाहनि में वेठल टार्चर सेलनि में क़ैद असांजा साथी असांजा हर रोज़ न्यापो मोकिलींदा हुजनि त ज़ुल्म ते शब में जे वञा गुम थी पंहिंजो आहियां नियार जे मुॾे सो ईअं सिंध जी उन्हनि जा नियार आहे त असीं असांजा आहियो असीं तव्हांजा आहियूं 20 मई खां पोइ जंहिं अंदाज़ में जदोजहद शुरू थी आहे माण्हुनि वटि मुख़्तलिफ़ सुवाल भले हुजनि पहिरियुनि ॾींहंनि में कुझु माण्हुनि चयो त बिना अॻवाननि जे तहरीक शुरू थी आहे हली कीअं सघंदी हिन जो अॻवान केरु आहे हिन जो लीडर केरु आहे हीअ तहरीक कीअं थी हले हिन जे पुठियां केरु आहे हिन जे अॻियां केरु आहिनि छो जो रियासत जा पालियल ऐं उन्हनि जे एजेंडा ते हलंदड़ ऐं कुझु ॿोलड़िया माण्हू उन्हनि खे सदाईं हर जदोजहद में साज़िशूं ऐं पुठियां ऐं अॻियां बीठल माण्हुनि जी ॻोल्हा नज़र ईंदी आहे उन्हनि खे उन्हनि अदियुनि जी रड़ियूं उन सिंध जूं सदाऊं उन्हनि माण्हुनि जी हिन रोडनि ते कयल पंध जदोजहदूं उन्हनि जे हथनि में कयल झंडा ऐं बैनर नज़र न ईंदा आहिनि पर उन्हनि जे अॻियां ऐं पुठियां उहे साज़िशूं ऐं उन्हनि खे ॻोल्हण जी कोशिशि कंदा आहिनि असां 20 मई ते कराची प्रेस क्लब ते वेठा हुआसीं ऐं कराची प्रेस क्लब ते अॼु सोरठ जी अॻवानी में वॉइस फॉर मिसिंग पर्सन जे तरफ़ां उन में असां मौजूदु हुआसीं साईं ताज मौजूदु हो डॉक्टर नियाज़ कालानी मौजूदु हो सॼी सिंध जा साथी मौजूदु आहे बख्शिश थोलो मौजूदु हो उन जे मौजूदगीअ में रियासती इदारनि पे कैंप आणणु कोन पिए ॾिनी उन खां पोइ कैंप जीअं लॻी त उनखे पटण जी कोशिशि कई वई ऐं उन खां ॿाहिरि जीअं दोस्त निकिरनि पिया उनखे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई वई नतीजे में झेड़ो थियो असांजे अदियुनि जे मथां तशदुद थियो ऐं उनजे जवाब में ॿिए ॾींहं ते सॼी सिंध जी रिएक्ट कयो हालांकि पहिरें ॾींहं ते असांखे इलेक्ट्रॉनिक मीडिया लिफ्ट न कराई पर सोशल मीडिया जे ज़रिए जी सिंध जे कननि ताईं अधी ससुई जी दांह पहुती ऐं अधी ससुई जा उते लफ़्ज़ आहे त हाणे इट बस थियो हाणे घणो थियो हाणे असां वधीक बर्दाश्त नथा करे सघूं ऐं सॼी सिंध चयो त हाणे असां वधीक बर्दाश्त नथा करे सघूं ऐं ॿिए ॾींहं ते ई मूं ते चयो कराची प्रेस क्लब ते ऐं लाइव वीडियो ते त भई हिन तहरीक जी अॻवानी सिंध जो शऊर कंदो हर उहो कारकुन जेको सॼी सिंध में कैंप क़ाइमु करे थो उहो उनजो अॻवान आहे ऐं उहो ई उनजो कारकुन आहे असां किथे पहुची सघूं था सोरठ जो एतिरा वसीला शायदि न हुजनि जो सॼी सिंध में पहुची सघे अमीर आज़ाद किथे पहुची सघे थो किथे न पहुची सघे पर सॼी क़ौमी तहरीक सिंध जे सभिनी सियासी जमायतुनि लेफ्ट सां लाॻापियल जमायतुनि जे अंदाज़ में हिन तहरीक खे ऑर्गेनाइज़ कयो आहे मुनज़म कयो आहे नज़्मो ज़ब्त सां हलिया आहिनि उन में दोस्तनि किथे किथे पंहिंजा नारा नज़रिया झंडा सभु पासे ते रखी सिर्फ़ु हिकिड़े नारे खे बुलंद कयो आहे त हीअ जेका ऊंधाई राति आहे हीअ जेका अंधेरी राति आहे हीअ जेका ज़ुल्मत जी शब आहे इहा हाणे असांखे क़बूल कोन्हे ऐं तव्हां जीअं जीअं असांजे आवाज़ खे दॿाइण जी असांजे आवाज़ खे घुटण जी कोशिशि कंदो असां घणा लाश पंहिंजे साथियुनि जा कुलनि ते खया आहिनि तव्हां असांजा केतिरा ई क़ौमी कारकुन गुम करण खां पोइ अहिड़ी हालत में छॾिया आहिनि जो सियासी तहरीक जी पोज़ीशन में कोन्हनि के उहे सियासी जदोजहद जी पोज़ीशन में कोन्हनि के तव्हां असांजे ज़ुबाननि खे कटण जी कोशिशि कई आहे उहा हाणे घणो वक़्तु बर्दाश्त न थींदी उहा हाणे घणो वक़्तु असीं बर्दाश्त न कंदासीं ऐं उन ई पस मंज़र में ई सॼी तहरीक हली आहे सॼी जदोजहद हली आहे ऐं संजीदगीअ सां हली आहे उनजो तहरीक हिते ख़तमु न थींदो हिकिड़े पासे जॾहिं सॼी सिंध में सोकाल क़ौमी धारा में माण्हुनि खे शामिल करण जी कोशिशि कई वई जेको ॻाल्हि आहे जेको तहरीक में अचे जेको जदोजहद में अचे बाक़ी असांजो चिटो मौक़फ़ आहे असां सिधो था चऊं त हिदायत वार खादमारी जो साबिर चांद जो सोहेल भट्टी सभु जेके आहिनि उहे साईं जिम्स जे फ़िक्र जा पैरोकार आहिनि उहे सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि करण जे ॾोह में खया विया आहिनि उहो उनजो ॾोह ऐं जुर्म को ॿकरी चोरी करण वारो ऐं रिढूं चोरी करण वारो न आहे उहे सिंध जा सियासी कारकुन आहिनि उहे सियासत कनि था सियासत करण जे जुर्म में गिरफ़्तार कया विया आहिनि उनजे करे उहे जिन जे आदर्श जे लाइ जे मक़सद जे लाइ जे मक़सद जी हासिलात जे लाइ खया विया आहिनि उहे मक़सद असांजे लाइ
अज़ीम आहे, मुक़दस आहे, पर ही इंसानी हक़नि जी वायोलेशन जो मामलो करे असां कयो आहे। असां सॼी दुनिया खे ऐं सिंध खे अदाह ॾिनी आहे त भई हीअ त हिननि जे पंहिंजे रियासत जे आइन जी वायोलेशन आहे, हीअ इंसानी हक़नि जे आलमी चार्टर जी वायोलेशन आहे, हीअ मिसिंग पर्सन जे लाइ जेको जनेवा जो कन्वेंशन आहे उनजी वायोलेशन आहे। उनजे करे असीं सॼी दुनिया जे ज़मीर खे, सॼी सिंध जे ज़मीर खे ऐं सॼी सिंध खे इन नुक़्ते ते मेड़ण ऐं गॾु करणु निकिता आहियूं। उन में जेके गुरू असां सां गॾु बीठियूं आहिनि, जेके साथी असां सां गॾु बीठा आहिनि, ऐं हर प्रेस क्लब ते चिटो चवंदो आयो आहियां, हिते बि चवां थो त ही वॉइस फॉर मिसिंग पर्सन फोरम जी जदोजहद आहे, जंहिंखे अदी सूरत वार लीड करे थी ऐं जंहिंमें मिसिंग पर्सन जूं फैमिलियूं शरीक आहिनि। उनजे पिनल लाइन तहत, उनजे तय कयल फ़ैसिलनि तहत जेके फ़ैसिला थींदा, जीअं सिंध क़ौमी महाज उनजी साथारी आहे।